रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 16 फैक्टराइजेशन जुज़ालान पार्ट 6 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आखे भली कार बारो पोइ लेक्चर में असां फैक्टराइज दी एक्सप्रेशन ऑफ फॉलोइंग टाइप्स यानी हेठि नमूननि जे इज़ारनि जा जुज़ालान पढ़ी रहिया हुआसीं जंहिंमें असां 5 नंबर क़िस्म जे पहिरें 2 नमूननि खे पढ़ी छॾियो होसीं। अॼु असां 5 नंबर क़िस्म जे 3 नमूने खे ॾिसंदासीं। ठीकु आहे ॿारो। हाणे हीउ नमूनो कहिड़े तरीक़े सां हूंदो, असां वटि जेका एक्सप्रेशन हूंदी कुझु हिन टाइप सां हूंदी। सही आहे, कीअं x + a x + b x + c x + d + kx²। ठीकु आहे ॿारो। हाणे अचो त असां हीअ जेका इक्वेशन आहे उनखे मिसाल जे वसीले सम्झण जी कोशिशि कयूं था। हाणे असांखे एग्ज़ाम्पल गिवन आहे x + 2 x - 2 x - 3 x + 3 + -2x²। ठीकु आहे ॿारो। हाणे ॾिसो हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा कुझु हिन नमूने सां आहे, पर फ़र्क़ु कहिड़ो आहे। हाणे ॾिसो हिते असां वटि छा पियल आहे x + b उन जाइ ते हिते आहे -2 यानी हिते प्लस हूंदो, पर जेका b जी वैल्यू हिते आहे न असां वटि उहा आहे -2। पोइ प्लस इंटू माइनस छा थींदो, माइनस थींदो। इन जे करे इन जो फॉर्मेट सेम आहे। एंड में ॾिसो हिते असां वटि पियल आहे kx², त हिते तव्हां तवजो ॾियो, ॾिसो हिते पियल आहे -2x²। सही आहे। अहिड़े तरीक़े सां हिन जा जुज़ा मालूम करण जे लाइ असां सभ खां पहिरियां छा लिखी वेंदासीं, असां लिखी वेंदासीं सॉल्यूशन। बारो सॉल्यूशन लिखण खां बाद में असां पहिरियों स्टेप सेम लिखी वेंदासीं। उहो असां वटि आहे त = x + 2 * x - 2 * x - 3 * x + 3 + -2x²। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो। हाणे जेकॾहिं तव्हां गौर सां ॾिसंदो पहिरियों ॿ जेके ब्रैकेट आहिनि उहे कहिड़े फॉर्मेट में पियल आहिनि, a + b * a - b। ठीकु आहे। ऐं जेकी पोयूं ॿ ब्रैकेटूं आहिनि यानी कहिड़ियूं, हीअ जेका टीं ऐं चौथीं ब्रैकेट आहे उहा बि कहिड़े फॉर्मेट में पियल आहे, a - b a + b। ठीकु आहे ॿारो। हाणे हिननि ते कहिड़ो फार्मूला अप्लाई थी वेंदो, हिननि ते ही फार्मूला अप्लाई थी वेंदो। कहिड़ो, a + b * a - b छाजे बराबरि थींदो, इहो बराबरि थींदो a² - b² जे। ठीकु आहे ॿारो। त पोइ हींअर असां वटि अॻियो स्टेप छा थींदो, अॻियो स्टेप थींदो x² - 2² त पोइ असां हिनखे ब्रैकेट ॾेई वेंदासीं। साॻिए तरीक़े सां हाणे हेॾां छा थींदो, त जो ॾिसो हाणे हिते असां वटि a जी वैल्यू जेका आहे उहा आहे x ऐं b जी वैल्यू घणी आहे, उहा आहे 3। त पोइ हाणे छा कंदासीं, असां लिखंदासीं त x² - 3²। अहिड़े तरीक़े सां पोइ हाणे अॻिते छा थींदो, प्लस इंटू माइनस माइनस, पोइ छा थींदो -2x²। त पोइ लिखंदासीं हिते त -2x²। अहिड़े तरीक़े सां। ठीकु आहे ॿारो। जॾहिं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं त पोइ हीउ कीअं थींदो, हाणे इहो थींदो त हिते थींदो x² - 4 * x² - 9 -2x²। ठीकु आहे ॿारो। हाणे त छा थींदो फर्दर, हाणे छा कंदासीं असां हिन ब्रैकेट खे खणी हिन ब्रैकेट सां ज़रब करे वेंदासीं। उन जे लाइ हाणे कीअं हीउ सॉल्व थींदो ॾिसो, पहिरियां हाणे असां x² खणंदासीं, उन खे हिन x² सां ज़रब करे वेंदासीं। त पोइ जवाबु छा थींदो, x⁴ इहो थींदो = x⁴। ठीकु आहे ॿारो। हींअर असां छा कंदासीं त हीउ जेको x² पियो आहे इहो खणी हिन -9 सां ज़रब कंदासीं। त पोइ इहो कीअं थींदो, इहो थींदो त -9x²। ठीकु आहे ॿारो। हाणे असां -4 खणंदासीं, पहिरियां उहो हिन x² खां ज़रब करे वेंदासीं, पोइ वरी साॻियो -4 जेको आहे -9 सां ज़रब करे वेंदासीं। त पोइ हाणे घणो थींदो त -4 * x² थींदो -4x²। -4 * -9 छा थींदो, 4 × 9 = 36 + 4 = 36, हिते थींदो -2x²। ठीकु आहे ॿारो। हाणे तवजो ॾियो त x⁴ सेम रहंदो, इहो थींदो = x⁴। ठीकु आहे ॿारो। हाणे थींदो माइनस, ॾिसो हीउ टर्म बि माइनस जो आहे, -9x² - 4x² - 2x²। त छाजे बराबरि थींदो, 9 × 4 = 13 ऐं 2 = 15 -15x²। त पोइ इहो मां हिते रखी थो वञा त -15x²। ठीकु आहे ॿारो, प्लस
36 अहिड़े तरीक़े सां हाणे असां हिते छा कंदासीं त हिन खे मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत फर्दर सॉल्व करे ईंदासीं। हाणे ॾिसो तवजो ॾियो त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू एक्स रेज़्ड 4। हाणे असांखे -15x² खे अहिड़े नमूने सां टोड़णो आहे, यानी ॿिनि नंबरनि में जॾहिं उन खे जोड़ कयूं त छा मिली वञे असांखे -15x²। जॾहिं उन्हनि ॿिनि नंबरनि खे वरी ज़र्ब कयूं त ॿाहिरां जेके ॿ टर्म पिया आहिनि कहिड़ा x रेज़्ड 4 ऐं जेको हिते पियो आहे 36 उन्हनि जी ज़र्बोपत जे बराबरि थी वञे, पोइ इहो छा थींदो, इहो थींदो त +36x रेज़्ड 4। ठीकु आहे ॿारो। अचो हाणे छा कंदासीं, हीउ जेको -15x² आहे इन खे टोड़ींदासीं -12x² -3x²। ॾिसो हिते थींदो -12x² -3x² +36। ठीकु आहे वारो। हाणे ॾिसो जॾहिं असां हिनखे जोड़ कंदासीं 12 × 3 = 15 यानी -15x² -12 × -3 छा थींदो 36 2 × x² x रेज़्ड 4 यानी -36x रेज़्ड 4 थी वियो। जी हा बिल्कुलु। हाणे छा कंदासीं असां हिनखे फर्दर सॉल्व कंदासीं। पहिरियां इहो असां साॻियो हिते लिखी था वञूं इज़ इक्वल टू x रेज़्ड 4 -12x² -3x² +36। ठीकु आहे ॿारो। हाणे छा कंदासीं असां ॾिसंदासीं हिन में कॉमन छा पियो आहे। पहिरियनि ॿिनि टर्मनि जे विच में x² कॉमन पियो आहे त x² सां कॉमन कढाईंदासीं, छा थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू x² जॾहिं कॉमन निकिरी आयो अंदरि छा थो बचे ॾिसूं। असां x रेज़्ड 4 खे x² सां जॾहिं वंड कयो जवाबु छा आयो, इहो जवाबु आयो x²। ठीकु आहे ॿारो। हिते नीचे सां छा माइनस, जॾहिं असां -12x² खे x² सां वंड कयो त जवाबु छा ईंदो, जवाबु असां वटि बचंदो -12। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते ॾिसो छा कॉमन पियो आहे, हिते असां वटि 3 कॉमन पियो आहे। ठीकु आहे, यानी -3x² ते बि 3 जी टेबल वञे पई ऐं 36 ते बि 3 जी टेबल वञे पई। त पोइ हाणे असां छा कंदासीं, असां -3 कॉमन कढाईंदासीं। जॾहिं असां -3x² ते -3 जी टेबल हई त जवाबु छा ईंदो, त जवाबु ईंदो असां वटि x²। ॿारो हाणे जॾहिं असां 36 ते छा जी टेबल हई, 36 ते असां टेबल हई -3 जी, त पोइ जवाबु छा ईंदो असां वटि, जवाबु ईंदो -12। अहिड़े तरीक़े सां त पोइ ॿारो हाणे असां वटि जुज़ा छा बीठा, जुज़ा बीठा हिकिड़ो x² -3, ॿियो जुज़ो छा बीठो, ॿियो जुज़ो असां वटि बीठो x² -12। ठीकु आहे ॿारो। ॾिसो ॿारो हाणे हीउ फर्दर कीअं सॉल्व थींदो। हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू, हाणे जेको x² आहे उहो सेम रहंदो असां वटि, हिते ईंदासीं माइनस, असां 3 खे लिखी सघूं था त √3² अहिड़े तरीक़े सां हाणे x² सेम थींदो ऐं -12 खे असां लिखी सघूं था त 2√3² अहिड़े तरीक़े सां। हाणे तव्हां तवजो ॾियो, ॾिसो हाणे हिन ते कहिड़ो फॉर्मूला अप्लाई थींदो, a² - b² वारो, ऐं हिन ते बि कहिड़ो फॉर्मूला अप्लाई थींदो a² - b² वारो। a² - b² इहो छाजे बराबरि आहे, इहो बराबरि आहे असां वटि a + b × a - b। ठीकु आहे। हाणे a जी वैल्यू असां वटि पई आहे हिते घणो x² ऐं b जी वैल्यू √3। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू x² - √3 a + b, ॿियो जुज़ो कहिड़ो थींदो x² + √3। ठीकु आहे ॿारो। हाणे हेॾां तवजो ॾियो ॿारो, हाणे हिन ते बि a² - b² वारो फॉर्मूला अप्लाई थींदो। हिकिड़ो जुज़ो बीहंदो असां वटि x² + 2√3, ॿियो जुज़ो बीहंदो त x² - 2√3 अहिड़े तरीक़े सां, ऐं इहो असांजो छा थींदो, असांजो आंसर थींदो। ॿारो जेकॾहिं तव्हां मां इहो अगरि केरु पुछे हिते 2√3 किथां आयो, हाणे ॾिसो मूं छा कयो त असां हिन 12 खे छा कंदासीं, लिखंदासीं इज़ इक्वल टू √12²। जॾहिं असां 12 जो छा कंदासीं, स्क्वायर रूट छॾींदासीं या जुज़ा निकिरंदा, कीअं जुज़ा निकिरंदा 2 × 2 × 3 निकिता। ठीकु आहे, त हीअ पेर ॿाहिरि निकिरी आया, हीअ छाजे बराबरि थींदा 2√3 जे, उन जे करे ईअं थियो आहे। त पोइ वरी हिन जो होल स्क्वायर थी वियो अॻिते।
ठीक है बारो, यह शइ तव्हांखे पंहिंजे ज़हन में रखनी है। बारो असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अल्लाह भाई।